अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। माताई मेज़बान किरण लगारी की आयो, ठीक आयो। असां गॾु असांजा घर भाती, असांजा साथी, बचपन जा साथी असां सां गॾु आहिनि। कीअं रही गुज़रे पई ईद, कीअं रही? स्पेशली ही ईद थोड़ी खटी मिठी है। हर आशिक दुनिया जे निशाने पे सीरियसली इन ॻाल्हि में कोई शक न आहे त जेको बि पक्को ऐं सचो आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते ज़रूरु हूंदो आहे। ईद हींअर मिली या ॾिनी? सही ॿुधाइजी। न फ़िलहाल मिली आहे, न ॾिनी आहे, इंतज़ार आहे। कुझु बि न थियो आहे, मैं ॾिनी न वरिती। मुझे पेरी जे तो पाणे वनी मिठड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए खयूं अच जाए तुरबई हो तू कयूं न जो भाई एॾो दर्द छो अथव आवाज़ में भला? असां तो कोशिश कंदो निबाह करण जो। ओवरऑल तव्हां सभिनी खे ईद मुबारक ऐं किरण लगाई तरफ़ां सदाई गॾु। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ऐं कीअं पई वञे तव्हांजी ईद, कीअं पई गुज़रे? स्टार्टिंग थी चुकी आहे यकीनन। ऐं सुबुह खां हींअर ताईं सयूं खाई थकी पिया हूंदो, लेकिन हाणे वक़्तु थियो आहे मुंहिंजे प्रोग्राम सिंध ऐं संगीत स्पेशल प्रोग्राम ईद जे लाइ। मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी कुझु टाइम खां छुटी में हुअसि, वरी अची वियमि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियमि। यकीनन तव्हां ठीकु ठाक हूंदा, फिट फाट मज़े में हूंदा, ऑब्वियसली चौक चौबंद हूंदा ई हूंदो ऐं ॾिसी रहियो डेफिनेटली सिंध टीवी जो प्रोग्राम सिंध ऐं संगीत स्पेशल प्रोग्राम जेको तव्हां सभिनी जे लाइ आहे। ऐं ईअं अहिड़ियूं हज़ारे करोड़े ईदूं तव्हां ख़ुशी सां पंहिंजी फैमिली सां गॾु सेलिब्रेट कयो। असां सां गॾु असांजा घर भाती, असांजा साथी, बचपन जा साथी असां सां गॾु आहिनि। अरशद महमूद साहब भलीकार चवंदासीं। आई एम सॉरी तव्हांखे वेट करिणो पियो। अस्सलाम वालेकुम भलीकार, गुड इवनिंग, ईद मुबारक। वॾी महिरबानी, लख वधायूं तव्हांजे हिन चैनल ते जेको जेको मूंखे ॾिसी रहियो आहे, दुनिया में जिथे जिथे मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे ईद मुबारक। ऐं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, ईअं ई हूंदा कयो। बीमारी गुज़री वई ईअं ई हूंदी आहियां। मोहरम भाई तव्हांजी वॾी महिरबानी। मोहरम भाई असां सां गॾु असांजा साथी ऐं गॾु दिलावर भाई। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक तव्हां ॿिन्ही खे। ईद मुबारक हुजे सभिनि खे ईद मुबारक, सभिनि खे ईद मुबारक। ऐं मुंहिंजा घर वारा ॾिसनि था, घर वारनि खे बि ईद मुबारक चओ न। मुंहिंजा ॿार बच्चा ॾिसनि था, मुंहिंजी वाइफ ॾिसे थी। भाई गिटार वारा तव्हां पंहिंजो नालो वरी ॿुधायो। रोड़ी में दिलावर भाई जी। ऐं रोड़ी में सभु मूंखे ॾिसी रहिया आहिनि। तव्हां ख़बर आहे त तव्हांजो चैनल जेको आहे, मां कुझु ॾींहं पहिरीं मां अमेरिका में हुउमि, त उते अमेरिका में बि तव्हांजो प्रोग्राम लाइव मां ॾिसंदो। अरे थैंक यू सो मच। त इन करे दुनिया में वेंदो आहे तव्हांजो प्रोग्राम, दुनिया में जिते जिते मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे ईद मुबारक। तॾहिं चवंदा आहियूं सिंध मुर्खे पए, असांजा सिंधी बि मुर्कनि पिया ऐं हिते कैमरा में बिहाइंड द कैमरा पंहिंजी स्क्रीन ते घर में वेही करे सयूं बि खाइनि पिया, बकरो बि खाइनि पिया, जेको खपे खाओ पियो इंजॉय कयो। प्रोग्राम असांजा ॾिसंदा रहो। सिंध टीवी तमामु सुठा प्रोग्राम हिन हिते खणी आई आहे, नो डाउट। इमरान भाई, ज़फ़र भाई, ख़ालिद शाह ऐं ओवरऑल सिंध टीवी जी मैनेजमेंट जेके बि हिते कमु कनि पिया, सभिनी महिनत आहे, हिन में कोई शक न आहे। अगेन भलीकार, ईद मुबारक पंहिंजी मेज़बान किरण लगारी जी तरफ़ां तव्हां सभिनी खे ख़ुशि हुजो। ऐं गाने तरफ़ ईंदासीं, छा ॿुधाईंदो? धूम धड़ाका थी वञे अॼु। धूम धड़ाका थींदो, पर ग्रेजुअली प्रोग्राम खे खणूं। पहिरों गानो रोईंदासीं छा? ठीक आहे, मां चवां रोमांटिक गाने खां शुरू कयूं। थोरो एॾो ख़ूबसूरत रोमांटिक बि ठाहिनि न भाई, एॾो ख़ूबसूरत रोमांटिक माहौल ठाहियो आहे त तव्हांखे ख़ूबसूरत हिकिड़ो कलाम ॿुधायां थो ऐं इंशाल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। अगरि मज़ो न अचे पैसा वापसि। पैसा वठणा ई कोन आहिनि, ईद ख़र्ची वठणी आहे। जी बिस्मिल्लाह थी वञे। जी बिस्मिल्लाह। आशिक हूंदो दुनिया जे निशाने पे हर आशिक हूंदो दुनिया जे निशाने पे हर आंगुर खजंदी मजनू ते दीवाने पे
हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। दिल वारन जूं हूं दिल में ही दफन थींदियूं। दिल वारन जूं हूं दिल में ही दफन थींदियूं। सजणन जो सभई ॻाल्हियूं वैरन ते वज़न थींदियूं। ताहिजाब परावन जा छा ज़ोर ज़माने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। अहिड़ा पहरा लॻी वेंदा मोहबत मत वालनि ते। अहिड़ा पहरा लॻी वेंदा मोहबत मत वालनि ते। हिकु ॾींहुं जुदाईअ जो हूंदो बदल असालनि ते। इन रीत मथां वेंदा जीअं नांग खज़ाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। असां सैयद सागर शाह 100 बार मरण जाणूं। असां सैयद सागर शाह 100 बार मरण जाणूं। हिकु दिल छा संगत लाइ सिरवार करण जाणूं। अहिड़ो तीर हलायूं था लॻे जेको ठिकाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आंगुर खजंदी आहे मजनूअ ते दीवाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। हर आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते। ॻाल्हि में कोई शक न आहे त जेको बि पको ऐं सचो आशिक़ हूंदो आहे दुनिया जे निशाने ते ज़रूरु हूंदो आहे। छो त दुनिया सां को वरी सचो आशिक़ थिए कोन थो, वरी बदिलो हिते वठंदो आहे। Exactly. सो बहरहाल हर अमल जो दारोमदार नियत आहे। नियत साफ़ आहे त इंजॉय कयो, चिल कयो यार। ईद मुबारक तव्हां सभिनी खे। नियत साफ़ मंज़िल आसान। मंज़िल आसान आहे बिल्कुलु।
अरशद भाउ इहो ॿुधायो त ईदी तव्हांजी कीअं ईदी न ईदी वरिती हूंदी ॾिनी हूंदी या वरिती आहे रुॻो या अञा ताईं वठो पिया ॾिनी कोन्हे कंहिंखे थैंक यू वेरी मच एक्चुअली छा आहे त ईद ॾियण वारी जेकी आहे दुनिया में न आहे अमा मिठी असांजी गुज़ारे वई आहे ऐं अमा मिठी हुजे हा त भली 10 रुपया बि ॾींदी हुई न त असांखे लख रुपयो लॻंदो हो त नंढे हूंदे बि अमा ई ॾींदी 10 रुपया ईदी मिलंदी असांखे नंढे हूंदे ॿियो इहो ॿुधायो त बचपन जी जेका असांजी ईद हुई तव्हांजी असांजी बि बचपन जी पोयां ईंदासीं साल वधीक ॿुधाईंदमि थोरा ई साल ऐं हाणे ईद में कोई फ़र्क़ु आहे माण्हुनि में फ़र्क़ु आहे या साॻी शइ आहे काफ़ी फ़र्क़ु पइजी वियो आहे मबतो घटि थी वियो आहिनि दिलड़ियुनि में अॼुकल्ह राब्तो भले ई घटि हुजे दूर दूर से अॻे वक़्तु हूंदो वक़्तु कोन हो माण्हू वटि वक़्तु न हूंदो हाणे वक़्तु हर केरु मिलण लाइ तयारु आहे पर हे त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे कोरोना जे करे हर को माण्हू जेको आहे घर में आहे ऐं ज़ाहिर आहे कोरोना अहिड़ी बीमारी आहे त हे हथु लॻाइण सां बि जेकी आहे न ॿिए ॾे ट्रांसफर थी वेंदी आहे त हिन करे थोरो हर हिक खे बचाइण जी बीमारी जो कोई इलाज न आहे इलाज इहो आहे त तव्हां एहतियात कयो पंहिंजे पाण खे बचायो सो हाणे छा ॿुधाईंदो सेकंड सॉन्ग कहिड़ो आहे मां चाहियां थो तव्हांखे हिकिड़ो उर्दू जो हिकिड़ो कलाम आहे ऐं हू लिखियो आहे तमामु ख़ूबसूरत कलाम आहे ऐं तव्हांखे मज़ो ईंदो एम अशरफ साहब जी कंपोज़िशन आहे वाह एम अशरफ तमामु वॾो नालो ईद ते गाननि जी जॾहिं ॻाल्हि थी आहे एम अशरफ जी तव्हां ॻाल्हि कई आहे त ईद ते एल्बम न्यू आहे हाणे गानो मुंहिंजे ख़्याल में न्यू ई हो सवेरे ॿुधायो एक्चुअली मां अमेरिका खां आयुमि जल्दी इन करे त मूंखे हिकिड़ो एल्बम करणो हो अरे वाह लाड़काणे में आहिनि पंहिंजो मेमर साउंड वारा तव्हां ॼाणंदा हूंदव उन्हनि जी हिकिड़ी मूंसां कमिटमेंट हुई त हुन जी रिकॉर्डिंग जे लाइ मां आयुमि पर विच में कोरोना अची वियो त कोरोना जे करे हर शइ जेकी आहे बंदि थी वई गाना सभु तयारु पिया आहिनि छड़े असांखे रिकॉर्डिंग करणी हुई त इन करे हू थोरो हाणे लेट थी वियो न त ईद ते नओं एल्बम तव्हांखे ॾियणो आहे अच्छा इहो बि आहे त जेको निंड करे निंड पूरी हुजे या न हुजे ईद वारे ॾींहंनि में वरी उहो फनकार थी वेंदो आहे भले निंड में हुजे हा वाशरूम सिंगर बि बेसरो हुजे पर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो जेको टाइम पीरियड गुज़रियो आहे जेका तव्हां स्ट्रगल कई आहे महिनत कई आहे जेका तव्हां छा था सम्झो अहिड़नि सिंगर अहिड़े फनकारनि खे जेको रातो राति या ईद ते चंड निकिरी ईंदा आहिनि माइक खणी सीडी हली वाह सही वाह छा जो माण्हू ॻाए थो मिस लगारी मां हाणे बि पंहिंजो नओं जॾहिं कलाम ॻाईंदो आहियां न त हुनखे पहिरियों कलाम सम्झी ॻाईंदो आहियां ऐं जीअं मां पहिरें कलाम ते महिनत कई अॼु बि मां को नओं कलाम ॻाईंदो निंड में उथी ॻाईंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कई पर मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां अलाह साईं एॾी इज़त ॾिनी आहे सॼी दुनिया में ऐं मां पंहिंजे सिंध जो रोड़ी जो नालो मां सॼी दुनिया में जिते बि वेंदो आहियां मां ॿुधाईंदो आहियां रोड़ी लाड़काना या माण्हू असांखे अखियुनि ते वॾी महिरबानी हाणे गाने तरफ़ वेंदासीं कहिड़ो गानो गानो तमामु ख़ूबसूरत आहे लिखियो आहे पंहिंजो अब्दुल्ला चिली साहब अच्छा पर ही तसव्वुफ़ सी शइ आहे तव्हांखे मज़ो ईंदो हिन कलाम जो बिल्कुलु माना हिनखे फील कबो जी रूहानियत में जी बिल्कुलु रूहानियत में मज़ो ईंदो तव्हांखे भाई मुंहिंजो शाट ईअं ई वठिजो मां बेहोश हूंदमि हाणे जी बिस्मिल्लाह हलो
बेहतरीन बाखुदा नहीं है कोई दूसरा समझण वारो इशारो काफ़ी आहे। नाज़रीन वक्त थियो नंढी साई जो नंढी ब्रेक छो करे न वञो मिलूं था शॉर्ट कुछ ब्रेक खां पोइ ऐं ईद मुबारक। Once again, welcome back भलीकार सिंध जे सुहिणे चैनल सिंध टीवी जो प्रोग्राम सिंध ऐं संगीत ईद स्पेशल में मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी मूंसां गॾु खूबसूरत घर भाती मुंहिंजा साथी मेरे बचपन के हाथी सब मौजूद आहिनि हिते। इमरान चाडियो थैंक यू सो मच, ख़ालिद भा थैंक यू सो मच, ऐं ज़फ़र जेसकानी, हैदर आहिनि, ऐं जमाली भा नालो वरी विसरी वियो, मोहरम भाई, ऐं अॼु ख़ालिद भा भले किथे बि हुजनि पर असांजे दिलनि में आहिनि, असांजे डायरेक्टर ऐं ज़फ़र जसकानी हींअर मुंहिंजे प्रोग्राम खे थोरो हलाइनि पिया ख़ालिद भा सां गॾोगॾु। सो असां सां गॾु असांजा तमामु ख़ूबसूरत एवरग्रीन, मां बि एवरग्रीन, तव्हां बि एवरग्रीन, माण्हू भले सड़नि, तव्हांखे अगेन ईद मुबारक। ऐं मुंहिंजी फैमिली मूंखां विसरी वई आहे, वरी नाराज़ थी, तव्हां सभिनी खे ईद मुबारक। सिंध टीवी जे ऑनर्स ईद मुबारक, सिंध टीवी जी ओवरऑल मैनेजमेंट खे ईद जूं लखी मुबारक। ओवर टू यू, गाने जी तरह वेंदासीं, बोर न कंदासीं तव्हांखे। जी तव्हांखे सिंधी कलाम हिकिड़ो नओं कलाम आहे ख़ासि तौर ते परदेसियुनि जे लाइ जेका मुल्क खां ॿाहिरि रहंदा आहिनि, पर असांजा हिते आहिनि परदेस में कहिड़ी कोन्हे, न हिन इहे बि ॿुधंदा ख़ासि तौर ते उन्हनि जे लाइ त मां मतिलबु प्यार करण जो कलाम आहे। पर चए थो अगरि मां ॿाहिरि हले वियुमि, परदेस हले वियुमि ऐं अगरि मां मोटी न आयुमि त पोइ यादि रखिजे, पोइ अॻियां कोन थो ॿुधायां, गाने ॿुधाईंदुमि। बिस्मिल्लाह जी, थी वञे।
छाई जी वियासीं हिट प्रोग्राम कंफर्म यकीनन एंजॉय कर रहा हूंदो नाज़रीन की लगो सडे सडे रोईंदे तडे शमदिया जडे मानू ता वट मौजूद अवेलेबल है ता फायदो करो ता जी कदर कयो बाद में पछताइंदो जब चिड़िया चुग गई खेत बाबा सो ता सभी के ईद मुबारक खोड़ सारी मुबारक हुजन यकीनन खुश हुंदो ऐसा के समय भला बचाए मोकलियो असि देते बैठा आयो सुबह का रात ताई ता पूछो पे त ए कलाम के लिखो ए कलाम सागर शाह साहब लिखो तमाम बेहतरीन ए इरफान सामोजी कंपोजिशन तमाम बेहतरीन सो यकीनन ता एंजॉय कर रहे हो प्रोग्राम के अर्शन में मुसा बस गड आहिन आई की लगे पो ता असा के फीडबैक दीजो फीडबैक पेज है सिंध टीवी HD YouTube ते ता असा के लाइक करे सगो था कमेंट भी दे सगो था अर्शद भाई असा जो डायरेक्टर पूछे पियो छा नंढे होंदे वारी ईद में मज़ो या हाणे वारी ईद में मज़ो हाणे ईद आया दीद आ ना नंढे होंदे मज़ो होंदो छो त इंतजार असां इंतजार कंदासीं मतलब सुभाणे ईद अॼु राति जेको आहे सॼी राति उजागो कंदासीं सॼी राति घर खे सफ़ाई कंदासीं पोइ गोश्त वोश्त वठी अचूं उनखे तयारु व्यारु करणु राति जो पोइ हर 2 कलाकनि खां पोइ कलाक खां पोइ वरी वेंदासीं जिते बाज़ार लॻंदो न रोड़ी में पोइ रेलवे लाइन पार करे उते हिकिड़ो बाज़ार लॻंदो रोड़ी ईद बाज़ार पोइ ॾिसण जे लाइ वेंदासीं त बाबा पोइ आयो आहे दुकान वारो न आयो आहे वरी थोरी देरि खां पोइ मतिलबु एॾी एक्साइटमेंट जेके वॾा हूंदा कचरियूं कंदा हुआ ख़र्चू ॾींदा हुआ वेंदासीं चूड़ियूं स्पेशली मेहंदी मायूं जेके लेडीज़ ॿार छोकिरियूं चूड़ियूं ऐं कपिड़ा त उहे ईंदा हुआ चूड़ियूं मेहंदी में एतिरियूं एक्साइटेड हूंदियूं सॼी राति 3-4 लॻे ताईं जाॻदियूं मेहंदी लॻाइण जे लाइ मुंहिंजी भेणूं जेकियूं आहिनि उहे त मेहंदियूं लॻाईंदियूं पर मां हुननि खे ॾिसी जेको आहे न मां थोरी हिते ईद मुबारक लिखंदुमि हिते ईद मुबारक लिखंदुमि सादी सोबर सुठी ईद हूंदी ऐं ख़ासि तौर ते नवां कपिड़ा तैयार थींदा ऐं राति जो पोइ इस्त्री करे भेणो असांखे न राति जो कपिड़ा तैयार करे ईअं टंगे छॾियूं त सुबुह नमाज़ केतिरा माण्हू एक्साइटेड असां हूंदासीं त असां निंड बि न ईंदी ईद में सुबुह जो कपिड़ा बि पाइणा आहिनि सयूं बि खाइणियूं नमाज़ ते बि वञिणो आहे निंड बि न ईंदी आहे ना केॾी ख़ुशी हूंदी उहा शइ हाणे न आहे उहा कुझु बि हाणे फीलिंग हुन ज़माने में 10 रुपया ईदी मिलंदी 10 रुपया खोड़ हूंदा इलाही हूंदा ऐं माशाल्लाह 100-150 रुपयो मूं वटि ईदी गॾु थी वेंदी पर हू मूंखे घणी लॻंदी अॼु एतिरी ईदी ईंदी आहे हाणे पर अमाई कोन्हे हाणे जेकी ईदी ॾे ऐं असां तमामु पहिरियों दोस्त आहे हाजी मां नालो खणणु थो चाहियां हुनजो हाजी अमान मेमन साहब तमामु प्यारो मुंहिंजो दोस्त आहे हुननि कल्ह जेको आहे मूंखे ईदी मोकिली मिठाई ऐं गुल प्यार करण वारा ईअं हूंदा त घटो घटि पुराणी यादूं त थींदियूं आहिनि यादि त कंदा न माण्हू हाणे मां लोको शेड रोड़ी खे यादि कयां थो त लोको शेड रोड़ी जी जेकी ईद हुई मूंखे अॼु ताईं किथे न मिली आहे मां मिस कंदो आहियां लोको शेड खे ऐं को लोको शेड खां मूंखे को रोड़ी खां मूंखे को फ़ोन बि कंदो आहे न त मां ख़ालिद जो दोस्त आहियां ख़ालिद महमूद मुंहिंजो नंढो भाउ आहे या मां चाचा लालदीन खे असां मिलंदासीं पुराणा माण्हू जेका आहिनि मां फलाणे जो पुटु आहियां त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं मूंखां जेतिरो थींदो मां हुननि जे लाइ कमु अची सघां मां हुननि जे कमु ईंदो आहियां तमामु बहितरीन ॿियो ॿुधायो बचपन जी ईद उनजे बारे में बचपन जे बारे में ॿुधायो तव्हां पंहिंजे बचपन में वञो मां पंहिंजे बालकपण में मोटणु घुरां थो तव्हां यकीन कंदव बचपन खां मुंहिंजी 2 फरमाइशूं जेकियूं आहिनि अॼु ताईं अलाह जी महिरबानी सां हू पूरियूं थियनि थियूं मालिक जा इलाही अहसान आहिनि मूंखे नंढे हूंदे अम्मा जे हथ जी बाकरे जी जेको न यखनी पुलाव अच्छा हू ठहंदो ईद वारे ॾींहुं ऐं सयूं ठहंदियूं सयूं थोरियूं खाए जल्दी हलिया वेंदासीं नमाज़ ते नमाज़ पढ़ण खां पोइ ईंदासीं पोइ अम्मा जे हथ जी यखनी पुलाव खाईंदासीं ऐं अॼु ताईं हाणे अम्मा कोन्हे त हाणे मुंहिंजी वाइफ जेकी आहे उहो यखनी पुलाव ठाहींदी आहे ऐं सयूं ठहंदियूं आहिनि इहे 2 शयूं जेके आहिनि न असांजे घर में ठहंदियूं ऐं माशाल्लाह मुंहिंजी भेण आहे हिते गुलबर्ग में रहंदी आहे वॾी भेण निगत ऐं हुन खां नंढी जेकी आहे मूंखां वॾी आहिनि सभु मूंखां वॾा 7 भेणूं मूंखां वॾियूं आहिनि माशाल्लाह इन करे घर में दादलो हुयो ईद बि मिलंदी हूंदी एतिरी बिल्कुलु पर कुझु भेणूं शादीशुदा हुयूं न पंहिंजे घर हली वियूं त जेकी उते हुयूं उहो बि नंढियूं हूंदियूं 3 साल मूंखां वॾी हूंदी अदी फज़ीलत ऐं उहो वरी बि मूंखे भेणूं जेके कुझु बि ॾींदियूं गुलक जमा कंदियूं हाणे त उहो कॉन्सेप्ट ई न आहे त गुलक जेको आहे उहो जमा कयो हुन में पैसा जमा असां सॼो साल जमा कंदासीं हिन में जेका पैसा मिलंदा उहो जमा कंदासीं बिल्कुलु ऐं स्कूल जे ज़माने में मूंखे यादि आहे 4 आना मूंखे मिलंदा 4 आना मूंखे मिलंदा ऐं हुन में 2 आना मां ख़र्च कंदुमि 2 आना अची मां बचाईंदुमि ऐं अॼु बि मूंखे यादि आहे लोको शेड जा दोस्त मूंखे ॾिसनि था
जेका पुराणा माण्हू अला उन्हनि खे हयाती ॾे जेका ज़िंदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त ॿ शयूं जेकियूं न 3 शयूं असांजे लोकोशेड जूं ॾाढियूं मशहूरु हूंदियूं बल्कि 4 हिकिड़ो त रमज़ी चाचा जो कबाब जेको आहे हू ॾाढो ज़बरदस्त हूंदो हिकिड़ो कलन भाई की मिठाई ऐं हिकिड़ो उस्ताद जी कुल्फी ऐं हिकिड़ो मिठे जा पकोड़ा ही 4 शयूं अॼु ताईं मूंखे यादि आहिनि त रोड़ी वारनि खे लोकोशेड वारनि खे मतिलबु अहसासु हूंदो त ही शयूं जॾहिं मूंखे यादि आहिनि त मूंखे लोकोशेड जी हर शइ मूंखे अज़ीज़ आहे मूंखे प्यारी आहे मां विसारे कोन थो जॾहिं सघां। तव्हां नंढा हो या तव्हांजी फैमिली में सभु भेनरूं वॾियूं हुयूं या नंढियूं हुयूं सभई जेके मिक्स वेंदा हो कचहरी कंदा हो खाइण पीअण जेको हूंदो उहे शइ बि यकीनन तव्हां मिस कंदा हूंदव जेको फैमिली में सभु नंढा नंढा कंहिंजी शादी कोन थियल हुई बिल्कुलु बाबा ईअं ई अम्मा सां गॾु उहा गैदरिंग उहा शॉपिंग वरी बिल्कुलु उहा ईअं। फाइट करणु वरी बिल्कुलु पहिरियों ईअं। मां वेंदी तयारु थियां पहिरीं मां वञां त इहा ईअं ई वट आहे। पकड़ जेका हूंदी जेको बिल्कुलु हंगामो ईअं। हूंदो घर में प्यार मोहबत वारो बिल्कुलु ईअं ई आहे 7 भेणनि खां पोइ मां हुयुमि पोइ मूंखां नंढो हिकिड़ो असांजे घर में 3 सालनि जो फ़र्क़ु आहे वक़्फ़ो आहे बिल्कुलु। सभु भेण भाउर में सभिनि खां वॾी असांजी भेण पोइ मुंहिंजो भाउ अलहाज अयूब साहब ऐं उहो असांजे लाइ बिल्कुलु वालिद साहब न आहे असांजो त हाणे उहे असांजो वालिद आहे ज़ाहिर आहे अलहाज अयूब साहब उहो खानपुर में हूंदा आहिनि ऐं 2 भेणूं मुंहिंजियूं जेके आहिनि गुज़ारे वियूं हिकिड़ी बाजी शमीम गुज़ारे वई आहे हिकिड़ी बाजी ज़किया गुज़ारे वई आहे बाक़ी 5 भेणूं आहिनि दुआ कंदो आहियां त अलाह साईं हिननि खे हयाती ॾे हमेशह हिननि खे ख़ुशि रखे हिननि जो सायो असां ते क़ाइमु हुजे इहे मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ जी जाइ ते न भाउ मुंहिंजो जेको आहे मुंहिंजे पीउ जी जाइ ते आहे ऐं तॾहिं उहे जॾहिं विढ़ंदा हुआ बचपन में त कावड़ लॻंदी हाणे उन ॻाल्हियुनि खे सोचे करे मज़ो ईंदो आहे एंजॉय तव्हां यकीन कंदो कंदो मूंखे सभु प्यारु कंदा सभु भेणूं मूंखे प्यारु पाण में जेके विढ़ंदा आहियूं न तूं में खाइण पीअण ते पहिरीं मां हुन जी ॻाल्हि थी कयां मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां हा नंढे हूंदे तव्हांखे यादि हूंदो त हुन वक़्तु 2 नंबर शयूं कोन हूंदियूं हा गेहु बसली अम्मा घर में मखण ठाहींदी ऐं लस्सी घर में ठाहींदी नंढड़ो तंदूर घर में लॻल हुयो तंदूरी उते पराठा घर में लॻंदा अम्मा ठाहींदी माण्हू बि असली हर शइ असली सभु कुझु नकली बेदा बि असली हा ऐं अम्मा छा कंदी मूंखे भुर्जी खाने में विहारींदी ऐं माल वधीक हूंदो हिन पासे काठियुनि जी बाहि हूंदी ही सभु शयूं त कोन हुयूं न ना फ्रिज हूंदो ना कुझु ना को एसी वेसी कुझु कोन अंदरि विहारे अम्मा मूंखे पाण सां उते मूंखे बेदो हिकिड़े नंढड़े कॉलेज में अर्शद भाई हाणे बचपन खां थोरो वरी वापसि था अचूं जवानी ॾे अचंदो तव्हां चओ त बचपन से 55 ताईं हाणे छा ॿुधाईंदो असांखे हिकिड़ो कलाम तमामु प्यारो हा मूंखे ॾाढो वणंदो आहे तमामु ख़ूबसूरत ऐं हू लिखियो आहे ख़्वाजा साहब लिखियो आहे ऐं हिन जी कंपोज़िशन आहे हू अरशद साहब ठाही आहे वाह वाह तव्हांखे मज़ो ईंदो इंशाअल्लाह बिल्कुलु मज़ो अचण बि खपे बिल्कुलु बिस्मिल्लाह थी वञे
छा गए बस छा गए। ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक। तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां खोड़ सारियूं ईद मुबारकूं हुजनि तव्हांखे, तव्हांजी फैमिली खे, सिंध टीवी जी पूरी टीम खे, सिंध टीवी जे ऑनर्स खे, असांजे डायरेक्टर खे, असांजे ओबी जिते जेके वेठल आहिनि सभिनी खे, MCR में जेके एडिटर आहिनि, जेके लाइव आहिनि, जेके बिहाइंड द कैमरा आहिनि, मूंखे पाण खे बि ईद मुबारक आहे, पूरी सिंध खे ईद मुबारक। जी हाणे वक़्तु आहे नंढी साई जो, नंढी ब्रेक जो, काॾे न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था नंढी ब्रेक खां पोइ, काॾे न वञो। ईद मुबारक। मुबारक तव्हां सभिनी खे, सिंध टीवी जी सथ खे, असांजी जेके इंटर सिंध में असांजे जेके सिंधी भाइर आहिनि तव्हां सभिनी खे, मुंहिंजी फैमिली खे, ऐं असांजे जेके असां प्यारु तमामु घणो कंदा उन्हनि सभिनी खे, असांजे पूरे स्टाफ खे ईद मुबारकूं, खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे, तव्हांखे बि मोहरम भाई। तव्हां ॿुधायो पंहिंजी ईद वारा म्यूज़िक वॼाइण खां अलावा इहो ॿुधायो त कीअं थो वक़्तु गुज़रे, कीअं थी ईद वञे? ॾाढी सुठी थी गुज़रे। हीअं त पियानो वॼाए थकी पिया सुबुह खां। न असां सभिनी खे एंटरटेनमेंट कयूं पिया ऐं मज़ो अचे पियो। सभिनी खे ईद मुबारक हुजे, असां ॾिसण खे ॾाढो मज़ो अचे पियो। हाणे वञी करे छो जो जल्दी प्रोग्राम लाइ अची वियासीं। ॾाढो माशाल्लाह, ऐं ख़ासि करे ही जेको आहे मशरफ साहब जो तव्हां ॿुधायो ॾाढो ज़बरदस्त। तमामु बेहतरीन भाई, आपकी भी अच्छी गुजरी, यकीनन आपकी फैमिली और आपको भी ईद मुबारक। हाणे गाने तरफ़ वेंदासीं। पूरी सिंध वासियुनि खे ॾह में पर ॾह में जिते बि असांजा सिंधी वासी वसनि था, रहनि था, मोहबतनि ऐं चवंदा न पुरखुलूस मोहब्बतनि जो सलाम ऐं ईद मुबारक तव्हां सभिनी खे। हाणे हलूं था गाने जी तरफ़। दिन कचहरी बि हलंदी, म्यूज़िक मस्ट आहे, म्यूज़िक मस्ट आहे। ज़िंदगी में रंग ऐं म्यूज़िक संगीत सभु हुजनि ज़रूरी आहे, ज़िंदगी ज़िंदा रहण जो नालो आहे। बिल्कुलु, न त माण्हू डेड थी वेंदो, हीअं छूले तुझे सिलो थी वेंदो न माण्हू। एंजॉय चिल ईद मुबारक। ईद मुबारक। तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त कलाम हाणे छो त हाणे वाइंड अप जी तरफ़ हलूं था त थोरो हला गुलाब हुजे, पर अहिड़ो हला गुलाब जीअं रोमांटिक रोमांस हुजे, ज़रूरी आहे रोमांस। पर थींदो छा आहे, रोमांस ज़रूरी आहे ज़िंदगी में। मोहरम भाई एग्री कयो था, मोहरम भाई किस रहंदो आहे मिस किरण लगारी। अगर को मुर्स माण्हू हूंदो त इश्क कंदो न, के हूंदो त इश्क कीअं कंदो? असांजे ज़फर भाई अहिड़ा इश्क कया आहिनि, ख़तरनाक। वो मर्दी ना जे इश्क न कयो आहे, बिल्कुलु जे प्यार न कयो, इश्क सचो हुजे, इश्क सचो हुजे, लैला मजनू वारो हुजे, हीर रांझा वारो हुजे, पर बुढ़ी मरन या कुछ भी करन। अच्छा, ही जेको तव्हांखे कलाम ॿुधायां थो मां, हे असां तमामु प्यारो दोस्त आहे, पुराणो दोस्त आहे मेड़ जो, उते पंहिंजो न ह्यूस्टन में रहंदा, ह्यूस्टन में रहंदा, ख़ान थेबो भाउ, तमामु प्यारो मुंहिंजो यार आहे ख़ान थेबो। ऐं सिंधी जिथे जिथे बि सना वारा या जिथे बि सिंधी मूंखे ॾिसी रहिया आहिनि, लंदन में, यूरोप में, सभु सिंधियुनि जे लाइ हे कलाम जेको मुंहिंजी तरफ़ां डेडिकेट थो कयां मां सभिनी। बिल्कुलु, हलो जी म्यूज़िक लाउडली वॼायो।
रब करे मजबूर न एड़ो के खुदा ने सूर न एड़ो रब करे मजबूर न एड़ो के खुदा ने सूर न एड़ो मिस्कीन जे लाए मोहब्बत जो वदो मुल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल लॻंदी आ त दुनिया में हुल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ जुल्फ़कार मंगी न रुआरे शलक के जिंदगी न रुआरे जुल्फ़कार मंगी न रुआरे शलक के जिंदगी न रुआरे हिन जीवन जो को बेलो ही भुल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल लॻंदी आ त दुनिया में हुल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ दिल टुटंदी आ त जीअण मुश्किल थी वेंदो आ वाह जी वाह वाह ॾिसो केॾो सैड गानो आहे मां केॾो एंजॉय कंदी आहियां हमेशह सैड गाननि ते मतिलबु ईद आहे ऐं कहिड़ी बि सिचुएशन हुजे एंजॉय कयो चिल कयो तव्हां उन सिचुएशन खे किल कयो जियो ऐं जीअण ॾियो ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक टू ऑल मुंहिंजी फैमिली तव्हांजी फैमिली आपकी फैमिली बिहाइंड जेके असांजा वर्कर आहिनि उन सभिनी फैमिली पूरी सिंध वासियुनि खे ईद जूं खोड़ सारी मुबारक हुजनि अलाह साईं तव्हांखे अहिड़ियूं लखे किरोड़े अरबे ईदूं ॾिसणु नसीब करे ऐं पंहिंजो ख़्यालु रखो स्टे होम स्टे सेफ ठीकु आहे जी पंहिंजो ख़्यालु रखो ऐं हीअ जेका बीमारी हले पई पूरे मुल्क में हिनजो कोई इलाजु कोन्हे इलाजु आहे एहतियात डिस्टेंस सोशल डिस्टेंस ठीकु आहे जी ऐं हिन खां अलावा तव्हांखे कीअं लॻो मूंखे तमामु भलो लॻो अगेन आई एम सॉरी तव्हां मुंहिंजे करे वेट कयो अॼु मुंहिंजी तबियत बि ठीकु न हुई लेकिन चिंत करिणो आहे न मूंखे का ॻाल्हि कान्हे का ॻाल्हि जी थी वेंदो आहे वॾे वॾनि शहरनि में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं वॾी ॻाल्हि थी वई 7 लॻे खां 11 थी विया न का ॻाल्हि कान्हे का ॻाल्हि इट्स ओके बाक़ी इहो मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं माहौल थींदो आहे माहौल अहिड़ो ठही वियो भा मुहर्रम जे करे बि ऐं दोस्तनि जे करे ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो यार मूंसां गॾु आयो आहे ऐं रज़ा हुसैन उनजे करे सभिनि जे करे मज़ो अची वियो आहे ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो थैंक यू सो मच सैयद ख़ालिद शाह असांजा डायरेक्टर ऐं हाणे ज़फ़र जसकाणी राइट नाउ ऑन जेके एडिटिंग हली रही आहे हैदर लाड़क ऐं जमाली भा विसरी विया मामा आरिफ़ आहिनि मां जमाली भाई नालो ॿुधाए न नवाज़ भा आई एम सॉरी वरी छुटी थी वई न इन करे विसरी वियो ऐं ओबी ऑपरेटर आहे मामा आरिफ़ बलोच अज़ीज़ सुमरोन अदा ज़हीर ऐं लाल जो ताउन है चाय पियारण में बिस्किट खाराइण में थैंक यू सो मच मोहरम भाई थैंक यू सो मच जी भाई नाम दिलावर क्या बात है दिल भी बड़ी करना ना जी थैंक यू सो मच तव्हांजी वॾी 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 महिरबानी पंहिंजी मेज़बान किरण लगारी खे इजाज़त
ईअं ई 3 ॾींहं जीअं इंशाल्लाह पूरी ट्रांसमिशन तव्हां सां गॾु हूंदी असां हूंदासीं सभई हूंदासीं ऐं इंजॉय कंदासीं पोइ हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइणी आहे विच में जेको कलाम तव्हांखे ॿुधायो न चूमे तुझे पागल हवा हा जी तमामु ख़ूबसूरत कलाम अहमद शाह जी कंपोजिशन में हिन में ख्वाजा परवेज़ साहब अॼु दुनिया में न आहे पर हुनजो नालो खणणु जेको आहे तमामु ज़रूरी आहे छो त हिन जे करे ई असांजी इज़त वधंदी आहे बेशक पंहिंजे लेजेंडरी जेका स्टार्स आहिनि हुनजा नाला खणण जे करे मुंहिंजी मां सम्झा मुंहिंजी इज़त वधंदी खणी मथे आसमान ते पहुचाए न बेशक उनखे तव्हां ज़मीर वारो माण्हू न विसारींदो जी बिल्कुलु बेज़मीर खे परवाह न आहे बेशक पर असांखे जंहिं जंहिं किथां खां किथां पहुचायो आहे असीं हुननि जा अञा ताईं एहसान मंद आहियूं ऐं जेकी तव्हां ॻाल्हि कई न त हुन वक़्त खे न विसारिजे ठीकु आहे जेको पहिरों गानो सेकेंड गानो जेको मुंहिंजो दुनिया में हिट थियो पहिरों गानो त हिट थियो न कि देखा जो चेहरा तेरा मौसम भी प्यारा लगा कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा ऐं ॿियो कलाम ॿिए साल जेको आयो त हो सके तो मेरा एक काम करो शाम का एक पैर मेरे नाम करो ये सागर साहब जी रियाजुर रहमान सागर और अहमद शाह उनजी कंपोजिशन थैंक यू सो मच ऐं सैयद खालिद शाह थैंक यू सो मच तव्हां सभिनी खे तमामु जेके ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहिनि जिन्हनि खे वणा थी जिन्हनि खे न पई वणा न सभिनी खे ईद जूं खोड़ सारी मुबारक हुजनि असांजा जेके ऑनर्स आहिनि उन्हनि जी फैमिली खे बि ईद जूं खोड़ सारी मुबारक हुजनि मुंहिंजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ ऐं मिलूं था हिन गाने खां पोइ वरी ॿिए प्रोग्राम में इंशाल्लाह ही कलाम जेको मां दुनिया में जिते जिते मूंखे ॾिसी रहिया थी वञे लेकिन मैसेज छा ॾींदो बिल्कुलु मैसेज मुंहिंजो मोहबत आहे जेसि ताईं पहुचे ही कलाम जेको दुनिया में जिते जिते मूंखे माण्हू पसंदि कंदा आहिनि भली इंडिया हुजे जिथे बि हुजे ही कलाम जेको दुनिया जे नाले मां कयां थो ऐं मूंखे ख़ासि तौर ते रज़ा भाई चयो त ही कलाम जेको आहे मुंहिंजी तरफ़ां दुनिया खे डेडिकेट कयो त ही कलाम दुनिया खे डेडिकेट कयूं जी लाउडली म्यूजिक
हाणे सिंध संगीत जा तमाम शो ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल